अॻिते वधंदे बि अहम ख़बर शेयर कंदासीं। हैदराबाद में जिथे बैतुल माल ऐं ज़कात उशर खाते पारां माज़ूर ॿारनि सां फ्रॉड जो इंकशाफ थियो आहे। टंडो अलायार वासी टिनि माज़ूर ॿारनि खे बैतुल माल ज़कात कमेटी पारां मिलियल चेक बाउंस थी वियो आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त हैदराबाद में बैतुल माल ऐं ज़कात अशर खाते पारां माज़ूर ॿारनि सां फ्रॉड जो इंकशाफ थियो आहे। टंडो अलायार वासी टिनि माज़ूर ॿारनि खे बैतुल माल ज़कात कमेटी पारां मिलियल चेक बाउंस थी वियो आहे। बैंक चेक कैश करण बदिरां वापसि करे छॾिया आहिनि, जॾहिं त माज़ूर ॿारनि जे वालिद एहतजाज कयो आहे। अहम ख़बर ते पहुचायूं पिया। हैदराबाद में जिथे बैतुल माल ऐं ज़कात अशुर खाते पारां माज़ूर ॿारनि सां फ्रॉड जो इंकशाफ थियो आहे। टंडो अलायार वासी टिनि माज़ूर ॿारनि खे बैतुल माल ज़कात कमेटी पारां मिलियल चेक बाउंस थी वियो, जॾहिं त बैंक चेक कैश करण बदिरां वापसि करे छॾिया आहिनि, जंहिं ख़िलाफ़ माज़ूर ॿारनि जे वालिदनि एहतजाज कयो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। हैदराबाद में असां सां लाइन ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ जो सीनियर रिपोर्टर इरफान बुगियो। जी इरफान, वधीक छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, टंडो अलायार जे बैतुल माल ऐं उशर ज़कात कमेटी पारां उतां जे माज़ूर ॿारनि खे जेके मिलियल ॿ चेक आहिनि उहे बाउंस थी विया आहिनि ऐं ॿुधायो वञे थो त इहे मुबैना तौरु जाली चेक हुआ जेके बैंक कैश करण बदिरां उन्हनि खे वापसि करे छॾिया। इन हवाले सां ॿारनि जे वालिद मोहम्मद जुमन प्रेस क्लब हैदराबाद ॾाढो एहतजाजी मुज़ाहिरो कयो ऐं इन मुज़ाहिरे दौरान उन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 2018 में ज़कात कमेटी जे चेयरमैन हाकिम अली सांद तरफ़ां ॿारनि जी जेको आहे सो माली इमदाद लाइ 5000 रुपए जो चेक ॾिनो वियो, उहो बि जाली निकितो। जॾहिं त 2020 में बि बैतुल माल तरफ़ां जेको 15000 रुपए जो जेको माली सहायता वारो चेक आहे उहो पिणु जाली निकितो। ऐं अहिड़ी रीति जेको आहे सो माज़ूर ॿारनि सां इन्हनि बैतुल माल तोड़े ज़कात कमेटी जे चेयरमैन ऐं अमलदारनि तरफ़ां फ्रॉड थियण जो इंकशाफ थियो आहे। जी, वॾी महिरबानी अवां जी इरफान अपडेट करण लाइ।